अस्सलाम वालेकुम दोस्तों, ज़हर ज़िंदगी ड्रामे जी जेका सुभाणे रात केस थी उन जी एडवांस में तव्हां कहानी ॿुधाईंदासीं। कुछ अड़ा सीन ॿुधाईंदासीं जेका नेक्स्ट एपिसोड में थियण वारा आहिनि। रईस गफ़ार खान, हाकिम खान ऐं ओठे जे विच में इहो तफ़सील सां तव्हांखे ख़बर ॾींदासीं ऐं तव्हांखे एतिरो ॿुधाईंदासीं जेका कुझु दोस्त अहिड़ा आहिनि असांजे चैनल ते मतिलबु आहिनि, उहो उन्हनि जो पंहिंजा बि चैनल आहिनि, हू ज़हर ज़िंदगी ड्रामे ते रिव्यू ते कमु करे रहिया आहिनि, लेकिन उन्हनि खे एतिरी ख़बर न आहे, ॼाण न आहे त इन्हनि जा थंबनेल जेका ओरिजिनल थंबनेल ज़हर ज़िंदगी ड्रामे जो कीअं ठहंदो आहे ऐं इन जी एडिटिंग कीअं कबी आहे। उन्हनि दोस्तनि खे अर्ज़ु आहे, अगरि तव्हांजा चैनल आहिनि त मुंहिंजे इन डिस्क्रिप्शन में लिंक ॾिनल अथव, उन ते क्लिक करे वञी उते ॾिसी सघो था, सिखी सघो था। जेको बि असांजो तजुर्बो आहे असां उते सेखारियूं था, उहे तव्हां जेको आहे सुकून सां वीडियो ॾिसी करे सम्झी वेंदव त सॼी एडिटिंग कीअं थींदी आहे ज़हर ज़िंदगी ड्रामे जी। हलूं था तफ़सील जी तरफ़ दोस्तों। पहिरीं ॻाल्हि तव्हां ॾिसंदो नेक्स्ट एपिसोड जेका ज़हर ज़िंदगी ड्रामे जी ईंदी, उन में रईस हाकिम खान के ओठो ऐं कमाल खान एॾो त प्रेशर ॾींदा, एॾो उनखे प्रेशर ॾींदा रईस गफ़ार खान जे तरफ़ां, चवंदा तोखे हू मारे छॾींदो, हू पहिरियों गिरनाड़ी आहे, तुंहिंजे मथां लफ़्ज़नि जा वार कंदो, हू तोखे हीअं कंदो, हू तोखे धोखो ॾेई सघे थो, मारे सघे थो। रईस हाकिम खान चवंदो बाबा मूंखे क़बूल आहे, पोइ बि मां सियाणो एॾो चरियो न आहियां, मां कीअं बि करे उते वेंदुसि ऐं इहो हिकु चकर आम्हूं साम्हूं ॻाल्हियूं कंदुसि। ॾिसंदा हाणे अगरि नथो मुड़े हू, पोइ वलू ते वार कंदा या वारिस ते वार कंदा या मुहिब ते या इन जे मथां बि वार करे मतिलबु कमु विञाइण जी कोशिशि कंदा, जीअं फ़ैसिलो जेको आहे ड्रायूं ऐं हीउ फ़ैसिलो न थी सघे। ऐं अगरि इहो फ़ैसिलो थी वियो त असां ओठो ऐं कमाल खान दरपदर थी वेंदासीं, पोइ काॾे वेंदासीं। हुननि ख़बर आहे त इहो जहिड़ो मचंदो रहंदो त असांजो कमु बि हलंदो रहंदो, रोज़ी हलंदी रहंदी, शैतानी हलंदी रहंदी, त कमु हलंदो रहंदो। कमाल खान ऐं ओठे जे ज़हन में इहा ॻाल्हि वेठल आहे। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं तव्हां सां वरी नेक्स्ट वीडियो में। सब्सक्राइब ज़रूरु कंदा चैनल खे, फेसबुक पेज खे फॉलो कंदा। ख़ुदा हाफ़िज़।